आगाह कयां खे रोहड़ी में पंजाब का कराची वेंदड़ मालगाड़ी के टक्कर में ॿ ॿाड़ा फोथी पिया आहिनि जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवांखे अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है तो रोहड़ी में पंजाब का कराची वेंदड़ मालगाड़ी के टक्कर में ॿ ॿाड़ा फौत थी पिया आहिनि जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी पिण थिया आहिनि। फौतनि जी सुञाणप अब्दुल हमीद ऐं अब्दुल फतेह चौहान तौर थी आहे। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। नाज़रीन, अफ़सोसनाक हादसो पेश आयो है। रोहड़ी वेझो पंजाब का कराची वेंदड़ मालगाड़ी के टक्कर में ॿ ॿाड़ा फोथी पिया आहिनि, ॿ ॼणा ज़ख़्मी भी थिया आहिनि। फौतनि जी सुञाणप अब्दुल हमीद ऐं अब्दुल फतेह चौहान तौर थी आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। रोहड़ी में करीम बख्श जतोई खां। करीम बख्श, छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रोहड़ी वेझो जेको पंजाब खां कराची वेंदड़ बंदे स्टेशन में जेको आहे मालगाड़ी जेको आहे ओचितो जेको आहे माल चाढ़ींदड़ जेको आहे धनारनि सां टकराए जंहिं सबबु जेको आहे ॿ धनार जेको अब्दुल हमीद ऐं अब्दुल फतेह जेको आहे सॼे खे फौत थी आहे जॾहिं त ॿ ॼणा जेके आहिनि अमानला ऐं सनाला जेको आहे चौहान ज़ख़्मी इतला बाद जेको आहे रेलवे पुलिस वाक़िआ वारे हंधि पहुची करे ॿिन्हिनि जा जेको आहे ज़ख़्मियुनि खे रोहड़ी तालका अस्पताल वेंदो आहे जितां इलाज हलंदड़ आहे। पर मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त हादसो ईअं रेलवे पुलिस जे चवण कि ट्रैक ते जेके आहिनि ॿारड़ा राति खेॾे रहिया हुआ त ओचितो जेको आहे मालगाड़ी पंजाब खां कराची वञी रही त उन हादसे में जेको आहे ॿारड़ा पहुती आहिनि, ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पर फौतियुनि जा जेके लाश घर पहुचण ते जेको आहे कोराम मची संदसि वारसनि खे बेहोशी था दौरा पवण लॻा। जी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।